السلام علیکم ناظرین، پروگرام اوپینین وتھ علی قاضی میں بھلی کار آواں یاسر احمد ہم کو اسٹوڈیو میں جوائن کرتا سینئر تجزیہ کار علی قاضی صاحب. ویلکم علی صاحب. تھینک یو یاسر. علی صاحب اج 23 مارچ مانے پاکستان ڈے پاکستان ریزولوشن جو ننڈے لائق اساں پڑھندا پاکستان ریزولوشن پاس تھیو. ریزولوشن تے چھا سمجھ دے تا عمل تھی ویا 100% کی جی 23 مارچ ننڈے ہوندے کا تاں پڑھیو اساں پڑھیو یس پر जेको पढ़ियो आहे 18 में یس उहो त अक्सर पाण जी नफ़ी ऐं तरदीद ॾिसूं था त असां लाइ 23 मार्च इहो थी वियो आहे त इहो ॾींहुं हूंदो आहे, मुख़्तलिफ़ माण्हुनि खे मेडल पाराइबा आहिनि, पोइ हिते सूबनि में बि मर्कज़ में बि पोइ परेड थींदी आहे, पोइ बस चलो ठीकु आहे 23 मार्च थी वियो सेलिब्रेट थी वियो. 23 मार्च मतिलबु हाणे उन में त रियासतनि जो ज़िक्र थियल आहे ऐं चयल आहे त भई हीअ सूबा जेके आहिनि या रियासत हीअ जेके आहिनि पाकिस्तान खे मिली करे ठाहींदियूं. यानी जेको पाकिस्तान जे लाइ ठाराह पेश थियल आहे उन में बि हुन महिल जे हीअ जेके यूनिट्स हुआ सूबा हुआ इन्हनि खे हिकिड़ी रिकग्निशन मिलियल आहे. पोइ असांखे हीअ जेको 77 साल पाकिस्तान जा थी विया इन में असांखे सम्झायो वियो त ख़बरदार चओ था तव्हां पंजाबी आहियो, सिंधी आहियो, पख्तून आहियो, हुन महिल त बंगाली बि हो, इहो न चओ, तव्हां पाकिस्तानी आहियो. पाकिस्तानी पोइ ठाराह किथे वियो? अच्छा पोइ चऊं त अच्छा हाणे के शौक़ु असां वारनि जा, पोइ चऊं त असां हिन में 1 यूनिट लॻाए छॾियूं था, पैरिटी करे छॾियूं था त छा सूबा हुजनि ई न, नालो ई न हुजे. हिकिड़ो यूनिट वेस्ट पाकिस्तान, हिकिड़ो यूनिट ईस्ट पाकिस्तान. त बेसिकली अगरि वस पुॼे असांजे वसधणियुनि जो 76-77 सालनि में त हिन 18 में ई तरमीम करे छॾींदा त ईअं हो ई कोन 18 में, उहो पुॼे नथो. त असां असल ॻाल्हि जी रूह खे यानी ॾिहाड़ो मल्हाइण जो मक़सदु इहो हुजे थो यासिर साहिब त हुन ॾिहाड़े ते जेको विज़डम या फ़हम या जेको बि ऐलान कयो वियो हुनजी लेटर एंड स्पिरिट, हुनजी रूह खे उनखे माण्हू उनखे यादि करे, उनजो वरजा करे ऐं हुन ॻाल्हि खे इंडोस करे. असां वटि न तव्हां मेडल वठो, परेड ॾिसो, घर वञो ऐं हिननि ॻाल्हियुनि में न पओ. ठीकु छा त चई सघूं, मतिलबु ज़ाहिर तव्हांजे मुंहिंजे चवण सां त को फ़र्क़ु न पवंदो आहे. हिते कलाकनि जा कलाक बहस थी सघे थी त भई हीअ जेको तव्हां जंहिं ॻाल्हि खे अॼु तासुब चओ था त आप सूबाइत की बात कर रहे हैं, सूबाइत जी ॻाल्हि थिए पई, प्रोविंशियलिज़म आहे, उहो त इहा तव्हांजे 40 जे रेज़ोल्यूशन में मौजूदु आहे. त पोइ जंहिं मुल्क जी बुनियाद जे रेज़ोल्यूशन ते पियल आहे मतलब अगर सिंपल अल्फाज में रखिजे त पाकिस्तान एज 75-76 सालनि में एज अ फेडरेशन मज़बूत न करे सघे. सर ॾिसो न, फेडरेशन तव्हां ईअं नथा मज़बूत करे सघो त तव्हां 1 यूनिट लॻाए छॾियो, तव्हां चओ त माठ कयो, तव्हां पंहिंजी मादरी ॿोली छॾे ॾियो, तव्हांखे पंहिंजी ॿोली में न पढ़ाइबो. हाणे तव्हां ॾिसो त सिंध में हलो ॿियनि सूबनि जा त हू ॻाल्हाईंदा, मिसाल पंजाब में त लपी कोन्हे, असां वटि आहे न, पर असां वटि डिघे अरसे ताईं सिंधी न पढ़ाई वेंदी. पोइ अॼु बि प्राइवेट स्कूल से नथी पढ़ाई वञे. या तव्हां थोरो बि पंहिंजी, तव्हांखे यादि हूंदो जॾहिं पाण ही एकता जो ॾिहाड़ो शुरू कयो जंहिंमें कल्चर हो, सभु शयूं, त शुरू में वॾी जेका आहिनि उनखे अॼु ताईं वॾी मशकूक निगाहनि सां ॾिसो वञे अञा ताईं त भई ही कल्चर, सिंधी कल्चर जी ॻाल्हि छो पई थिए. हाणे वरी बि छाकाणि त करोड़े सिंधवासी उनखे मल्हाइनि था त उन लाइ थोरो ॾुखियो आहे उनखे रोके छॾणु. पर पॉइंट इज़ के ही माइंड सेट आहे ऐं इहो माइंड सेट कंहिंजो हूंदो आहे जेको ॿियनि खे मग़लूब करणु चाहींदो आहे त बसि मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, छाकाणि त मुंहिंजो मुफ़ाद हिन में आहे त तव्हांजी शयूं बि सभु पाण में आहियूं त बसि पाण में आहियूं त तव्हांजी शयूं बि असांजियूं असां वटि आहिनि. जी पाण कलाकनि जा कलाक ॻाल्हाए सघूं था, छा ॻाल्हायूं अॻिते हलंदो. अच्छा अॼु छा 2 ॾींहंनि खां इहे ख़बरूं बि हलनि थी पियूं त असांजी सरकार ज़ाहिर इकोनॉमी खे हैंडल करण थोरा मुआशी हालात ते पंहिंजे मुल्क जे अची वञूं त मुआशी हालातनि खे हैंडल करण लाइ असांजी गवर्नमेंट जेके आहिनि उहे डिफरेंट क़िस्म जा हिकिड़ा तरीक़ा इस्तेमालु थी करे, बॉन्ड्स बि इशू थी करे चाइनीज़ मार्केट में, त वरी लोकली जेको आहे उहो दस्तावेज़ी शक्ल ॾियण लाइ रिटेलर्स खे चयो वियो आहे त हाणे तव्हां पॉइंट ऑफ सेल जेको आहे पंहिंजे दुकान में इनिशिएट कराईंदो, तव्हांजी जेका डेटा आहे उहा FBR वटि कलेक्ट थींदी, तव्हां वटि हिकिड़ी पॉस मशीन हुजणु खपे. सो हीअ जेको असांजी इकॉनमी खे डॉक्यूमेंटेड करण जी ख़्वाहिश ऐं कोशिशि शुरू आहे, पुराणी आहे. मुशर्रफ साहब कॾहिं टेक ओवर कयो? 1999 में. 99 में. त मुंहिंजे ख़्याल 99 में या 2000 में
हिकिड़ा वॾा फॉर्म सॼे मुल्क में दुकानदारनि खे रिटेलर्स खे विरहाया विया, अगरि तव्हांखे यादि हुजे। ओ साईं, ऐं पोइ हुन महिल या यूनिफॉर्म माण्हू असांजा अमलदार विया ऐं हुननि पोइ हुन महिल हड़तालूं थियूं, दुकानदारनि हड़तालूं कयूं, सभु शयूं थियूं। उहो लखे करोड़े फॉर्म भरिजी विया, ज़ोरी भराया विया, उहो विया किथे फॉर्म? उहो अॼु बि इस्लामाबाद जी के काल कोठड़ी में उहो को ढिग को रदी, हाणे छा रदी करे विकिणी छॾी हुजे, छाकाणि त उहो फॉर्म पोइ एंट्री कीअं थींदी डेटा, उहो फॉर्म भराइण ई ग़लति हुआ। अॼु बि तव्हां चओ था त हाणे माण्हू हीउ जेको चवनि था त प्लास्टिक मनी यूज़ कनि, हीउ जेको दुकानदारनि वटि हीउ जेको रखिबो मशीन, उहो जेको क्रेडिट कार्ड वारा, केतिरा माण्हू डेबिट कार्ड या क्रेडिट कार्ड इस्तेमालु कनि था। ऐं अगरि मूं वटि ब्लैक मनी आहे, दुकानदार बि चए त सभु 10% आउं तव्हांखे रिआयत ॾींदुसि, तव्हां मूंखे कैश पैसा ॾेई वञो। ऐं हीउ जेको नंढो दुकानदार परचून वारो, हीउ छा असां वटि क्रेडिट कार्ड वठंदो छा? लेकिन चलो करे वठो, बट हीउ एक्चुअली छा आहे त जेसि ताईं टैक्स उगाड़ी कंदड़ सिरिश्तो करप्शन खां फ्री न थींदो, तेसि ताईं तव्हांजी उगाड़ी बहितर थी नथी सघे, इहो मुमकिन ई न आहे। कॉलर सां गॾु मोहम्मद लोहाणी थाना प्रकार मां। जी लोहाणी साहब, छा चवणु चाहींदा? जी लोहाणी साहब, साईं आवाज़ अचे थो? आवाज़ नथो अचे साईं खे शायदि। अच्छा, पर पोइ माना ज़रा हींअर त ईअं महसूसु थिए थो त असांजी जेका इकोनॉमिक टीम आहे इज़ ट्राइंग एवरीथिंग दे कैन। ॾिसो न, ॻाल्हि इहा आहे त ट्राई त करणु खपे। ऐं आउं नथो चवां, ॾिसो टैक्स नेट में त सभिनी खे अचणु खपे, हिन में त को हर्ज न आहे, लेकिन टैक्स कलेक्शन जेका आहे उन में अगरि तव्हां फेयरनेस ऐं ट्रांसपेरेंसी न आणींदो त तव्हां वटि टैक्स कलेक्शन कॾहिं बि ठीकु नथी थी सघे। आउं सिर्फ़ु इहा ॻाल्हि गुज़ारिश कयां पियो, तव्हां ही करे ॾिसी वठो, तव्हां ॿिया तरीक़ा करे वठो। ज़ाहिर दुकानदार आहिनि, जेके सुठा दुकानदार आहिनि, अगरि हू छो न टैक्स ॾियनि, पर उनजो को तरीक़ो थियणु खपे। अगरि तव्हां चओ था 35 लख दुकानदारनि खे असीं हिकिड़े धक में हिकिड़ो, तव्हां उनखे कंहिं टैक्स स्लैब में आणियो, कुझु फिक्स टैक्स सां ॻाल्हियूं शुरू कयो, कुझु उहो मुंहिंजो त जेको टैक्स रिकवरी जो सॼो सिरिश्तो आहे, जीअं त ख़ुदि IMF चए थी त ख़ुदि हीउ जेको FBR जे सॼो रिफॉर्म्स आणियो, उन खां सवाइ ॾुखियो मूंखे लॻे थो। रिफॉर्म्स चाहो त चवनि था अथॉरिटी बि ठाहियो। हा, कॉलर सां गॾु मोहम्मद लोहाणी थाना बलाकान मां। जी लोहाणी साहब, छा चवणु चाहींदा? साईं आवाज़ अचे थो? हेलो जी साईं। हेलो जी, ॻाल्हि कयो साईं, ॻाल्हायो। आवाज़ अचे पियो साईं? जी जी अचे पियो। हा साईं, मां मोहम्मद लोहाणी थी आहियां। अॼु हे मसइले ते ॻाल्हाईं, ख़ासि करे कोस्तान जे हवाले सां, जेके हाणे EPI में पोस्टूं आयूं आहिनि वैक्सीनेटरी जूं, ऐं जेको सो पुलिस में आयूं आहिनि, त आउं सम्झां थो त उन में जेको सो जीअं अरबाब रहीमी साहिब जे दौर में जीअं UC वाइज़ की वियूं वैक्सीनेटरी पोस्टूं, त ईअं बराए महिरबानी यूनियन काउंसिल वाइज़ थी वञनि। छो त जेको कल के थाणेबुला खान जूं जेके दूर दराज़ यूनियन काउंसिल आहिनि, तोंगा, मोल, थाऊं, अरब खाना, त उतां जो वैक्सीनेटरनि खे छॾे उहे तक़रीबन टाउन कमेटी मां खणी वञनि था, त इहो हिकिड़ो हुनजी हक़ सां नाइंसाफ़ी आहे। जॾहिं कोविड में पोस्टूं आयूं त उहो बि हिकु टाउन मां 16 छोकिरा खया विया, बाक़ी जेकी ॿाहिरि वारी यूनियन काउंसिल आहिनि, तोंग, मोल, थाऊं, अरब खान, उतां जा छोकिरा वीचारा नज़र अंदाज़ थियनि था। छो त हीअ जेके यूनियन काउंसिल टे आहिनि, जेके थाणेबुला खान खां 100-150 किलोमीटर परे आहिनि, उते ॿियो को बि डिपार्टमेंट जो स्ट्रक्चर आहे कोन, फूड, लेबर, इरिगेशन, रेवेन्यू या फिनांस या IT, उते डिपार्टमेंट आहिनि ॿ, हिकिड़ो हेल्थ, ॿियो एजुकेशन, उन में बि उहो नज़र अंदाज़ थियनि था, UC वारी नथा थियनि, उनजो हक़ मरे थो। उन करे आऊं तव्हांजे प्रोग्राम वसीले मैडम अज़रा पेचो मिनिस्टर ऑफ हेल्थ खे गुज़ारिश कंदासीं त हीअ जेके वैक्सीनेटरी पोस्टूं आहिनि, घटि में घटि UC बेसिस ते खई वञनि। अगरि UC बेसिस न खई वञूं त पोइ ठीकु आहे। बिल्कुलु मेहराब जुणे जो कॾड़ो मां। जी जुणे जो साहब, छा चवणु चाहींदा? साईं काज़ी साहिब खे सलाम तव्हांखे बि। जी साईं। बिजली जो वॾो ज़ुल्म आहे, अवेस लॻारी त ॿुधे ई कोन थो, भाॻो रखियो अथनि वज़ीर, 12 कलाक लोड शेडिंग आहे रमज़ान शरीफ़ में, वॾो ज़ुल्म आहे। जी साईं। साईं महिरबानी कयो, लफ़्ज़नि जी चूंड सही रखो जुणे जो साहब, केरु बि हाणे जी ग़लति ॻाल्हि आहे, कंहिंजे लाइ बि को लफ़्ज़ मुनासिबु सभिनी लाइ इस्तेमालु थियणु खपनि।
राणी साहिबु हाणे ठीकु आहे, UC लेवल ते थियणु खपनि ऐं पोइ टाउन जे लेवल ते न थियणु खपनि, तव्हांखे पक आहे त मेरिट ते थींदा? जी हा, पहिरियों सवाल अगरि मेरिट ते नथा थियनि पोइ UC हुजे पोइ UC हुजे टाउन हुजे हुन सां कहिड़ो तालुक़ु आहे? सो बाक़ी हाणे ठीकु आहे, तव्हां पंहिंजी ॻाल्हि रखी आहे, ज़रूरु इख़्तियारियुनि खे पंहिंजा पॉलिसीज़ पंहिंजे हिसाब सां रखंदा, पर मुंहिंजी सिर्फ़ु ख़्वाहिश इहा आहे त मेरिट ते करे वठो, पोइ जेके वणे रखी वठो, UC रखी वठो, टाउन रखी वठो, सिंजई नौजवान आहिनि। कॉलर नंबर फराज़ मेमण हैदराबाद मां। जी मेमण साहब छा चवणु चाहींदा? साईं अली काज़ी साहब खे सलाम, यासिर साहब तव्हांखे बि सलाम हुजे मुंहिंजो। वालेकुम सलाम। साईं ये जेके इन क़ौमी इदारा जेके प्राइवेट कनि था, जीअं PTCL खे कयूं, इतिसात वारनि खे ॾिनो परवेज़ मशरफ साहब, साईं इन्हनि जी प्रॉपर्टी खरबनि में आहे, उन्हनि अञा कर्ज़ ई न लाथो आहे। इहे जेके मुनाफ़े में इदारा हलनि था, स्कीम हलंदी हुई, इहे छो था हिन खे कनि सर? ऐं नंबर ॿी ॻाल्हि जेको आहे सो करणनि था, ग़रीब अॻु में ई जेको आहे सो बेहाल लॻो पियो आहे। ज़ाहिर आहे दुकानदारनि ते टैक्स हणंदा त दुकानदार शयूं महांगियूं कंदा, पर मुंहिंजो अर्ज़ु आहे छा थी रहियो आहे भला? इहो ई सुवालु आहे मुंहिंजो। ठीकु साईं। फराज़ साहिबु तव्हांजी आख़िरी ॻाल्हि खे जो जवाबु ॾेई वठां थो त अलाए छा थी रहियो, अलाए छा थी रहियो, ख़बर त मूंखे बि न आहे, कंहिंखे बि लॻे थो धणियुनि खे पाण खे बि ख़बर न आहे त कनि छा पिया। फ़िलहालु त मेडल पिया विरायूं। बाक़ी कहिड़ो इदारो चयूं त खरबे रुपया आहिनि? PTCL साईं चयो त ॾेई छॾियो हुयूं ईअं। बिल्कुलु, पहिरीं इदारे खे हथ सां सफ़ा अहिड़ो मोगो कनि था, ऐं कुझु हुते माफ़ियाज़ हुजनि थियूं, कुझु ब्यूरोक्रेसी हुजे थी, पहिरीं त हुन इदारे खे सफ़ा विहारे छॾीनि था, पोइ चवंदा हाणे विकिणी छॾियो। ख़ैर ठीकु आहे, सरकार जो कमु बि कारोबार करणु या इदारा ही हलाइणु, कारोबार करणु न हूंदो आहे। इहो स्टील मिल्स हुजे, चाहे शुगर मिल्स हुजनि, चाहे बेकरियूं हुजनि, चाहे कुझु बि हुजे, असां वटि त बेकरियूं बि हलाइबियूं आहिनि। सो ॻाल्हि इहा आहे, या असां वटि हाउसिंग स्कीम्स बि जेके मुख़्तलिफ़ इदारा हलाइनि था। हा, ॻाल्हि इहा आहे त इहो को सरकारी इदारनि जो या सरकार जो कमु कारोबार करणु न हूंदो आहे दुनिया में। सो लेकिन हाणे प्राइवेटाइज़ बि के मोह माड़पे में कयो आहे। हाणे स्टील मिल्स जॾहिं हलंदड़ हुई ऐं सभु कुझु हो त शायदि हुनजो अघु सुठो मिली वञे। हाणे छा आहे, हाणे हुनजो सिर्फ़ु जेको पीस ऑफ लैंड आहे ऐं जेको स्क्रैप हूंदो उहो आहे। सो ऐं तव्हां ॻाल्हि ठीकु आहे, पर अलाए छा पियो थिए, वाक़ई में सुवालु आहे। अच्छा, हिन में हिकिड़ो सुवालु ज़हन में अचे थो त जीअं ही रिफॉर्म्स जे चकर में वञनि था त हिननि हिकिड़ी ॻाल्हियूं इहे बि कयूं आहिनि त क्लब्स, वॾा वॾा क्लब्स, उन्हनि जी डेटा जेका आहे FBR सां एसोसिएट कई वेंदी, स्कूल वॾा वॾा उन्हनि जी डेटा FBR सां एसोसिएट कई वेंदी। हिते रेजिस्टेंस न ईंदी असांजी एलीट क्लास मां? सर भले अचे, आउं त चवां थो, ॾिसो ॻाल्हि इहा आहे त जेको सही आहे उहो सही आहे। छो वॾा होटल्स, वॾा क्लब्स, वॾा होटल्स त थींदी आहे, पर स्कूल्स आहिनि, क्लब्स आहिनि, ॿियूं शयूं आहिनि जेके वॾा जिम आहिनि, वॾी मेडिकल फैसिलिटीज़ आहिनि, या वॾा जेके ही असां वटि जेके मॉल्स में ही जेके दुकानूं आहिनि, ही को परचून जी दुकानूं त न आहिनि। त भई अगरि कमायो था त टैक्स ॾियो, लेकिन टैक्स ॾियण ऐं वठण जे विच में शफ़ाफ़ियत हुजणु खपे न। ऐं लेकिन बहरहाल तव्हां टैक्स हितां हिन खे हणो या हुन खे हणो, आख़िर में भरणो आम माण्हू खे आहे। इहो त तय आहे न साईं। परचून जी दुकान वारे खे अगरि तव्हां टैक्स हणंदो, मिसाल या कपिड़े जी दुकान वारे खे या जूते जी दुकान वारे खे या अलिफ बे खे, तव्हां जॾहिं हुन ते टैक्स हणंदो त ज़ाहिर हू हुनखे पंहिंजी कॉस्ट में शामिलु कंदो। त पंहिंजी कॉस्ट में शामिलु कंदो त आख़िर में उहो कॉस्ट कंहिंखां भराईंदो? आम माण्हू खां। सो टैक्स फिरी घिरी उहो लॻणो त आम माण्हू ते आहे। कॉलर सां गॾु निसार अहमद जोकियो कराची मां। जी जोके साहब छा चवणु चाहींदा? सर काज़ी साहब सलाम कयूं था। वालेकुम सलाम। सर सुवालु इहो आहे असांजो त जेकॾहिं वोट ॾियूं था उहे बि नथा मञनि, ऐं जेके नथा ॾियूं उहे बि चवनि था तव्हां असांखे ॾिनो आहे। जी साईं। ऐं जेके कमकार पवे थो या को असांजो को बदिजी वञे थो या को नाइंसाफ़ी थिए थी। ठीकु आहे साईं। ॿियो बि कॉलर माजिद चांडियो उमरकोट मां। जी चांडियो साहब छा चवणु चाहींदा? साईं सभु खां पहिरीं अस्सलाम वालेकुम साईं, काज़ी साहब खे सलाम। वालेकुम सलाम। साईं हाणे अर्ज़ु इहो आहे त 1 खां 4 गेट ताईं जेको नौकिरियुनि ते बैंड लॻो पियो आहे, इहो उन्हनि हुकूमत सां चयो पिया था इलेक्शन खां पोइ हलंदो। हाणे इलेक्शन त ख़ैर ई थी वई, उन खां पोइ CM सिंध मुराद अली शाह बि कयो
तव्हां बैंड लाराईंदुसि पर इस्तेमालु ताईं को आथिरो ई कोन आहे, ॿियो ॾींहुं बैंड वधंदो वञे पियो। ठीकु आहे साईं। जी साईं, हाणे पहिरीं चयूं त कमु नथा थियनि, को छॾाए नथो ॾिए, को ॿधाए नथो ॾिए। दुनिया में त साईं जेके अमेरिका, यूरोप ऐं ही मुल्क आहिनि, उन में ॿधाइण छॾाइण जा कमु चूंडियल लफ़्ज़नि जा हूंदा ई कोन्हनि। असां वटि छाकाणि त असांजा माण्हू चूंडबा ई इन ॻाल्हि ते आहिनि त ॿधाए छॾाए ॾींदा या मतिलबु तंहिंजे करे चूंडजनि था। पहिरियों जोकी सां छा वधीक अर्ज़ु कयां, हीअ जेके साईं ॻाल्हि कनि पिया त जॉब ते बैन साईं ॾिसो, मूंखे ख़बर न आहे, पीपल्स पार्टी चयो त हो त हू खोलींदी, ही बैन हटाईंदी, हीअ ऐलान बि हुननि जो ई थियल हो, पोइ वरी निगरान अची विया, निगरान रोके। पर आऊं इहो रुॻो ॾिसां पियो, आऊं अरहा न आहियां, आऊं त ख़ुशि थींदुसि त माण्हुनि खे नौकरियूं मिलनि, लेकिन ऐं हिन में 1 खां 4 वारी नौकरियूं आहिनि, घणो मेरिट वेरिट बि न थींदो, चलो जंहिंखे मिले थी सुठी ॻाल्हि आहे, पर पैसनि त न ॾियो, पंहिंजनि ई माण्हुनि खे ॾियो, पर प्यार मोहबत में ॾियो, पंहिंजो वोट बैंक वधाइण लाइ ॾियो। लेकिन जेका आऊं हींअर मईशत जी सूरत हाल ॾिसां पियो, ऐं जेके IMF सोड़ो करे पई वफ़ाक़ खे, ऐं वफ़ाक़ जेको आहे अल्टीमेटली सूबनि खे सोड़ो कंदी ऐं करे पई, ऐं फ़िलहालु मिंथू कनि पिया, पोइ को न को ही कानून साज़ी थींदी, त ही मुस्तक़िल ख़र्च आहे। ॾिसी, अगरि तव्हां हिकिड़े माण्हू खे मिसाल हिकिड़ो तव्हां इदारो बि हलायो था, हिकिड़ो ख़र्चु हूंदो आहे त यार हीअ हिकिड़ी शइ करे वठूं था ऐं हिन ते 100 रुपयो ख़र्चु अची वियो, ठीकु आहे, हिकिड़ो दफ़ो थियो, वरी ॻाल्हि ख़तमु थी वई। पर अगरि वन टाइम कॉस्ट आहे, पर जॾहिं तव्हां 100 रुपए जा माण्हू रखी वठो था त हू हिकिड़ी फिक्स कॉस्ट थी वञे थी। हल्दी रहंदी आहे। अच्छा, ऐं पोइ सरकारी नौकरी आहे, इन जो मतिलबु हाणे ॾिसूं त पेंशन ऐं हू मामलात, नए मुलाज़िमनि खे पेंशन मिलंदी या न मिलंदी। मुंहिंजे ख़्याल जे ॾींहुं इहो पेंशन वारो कानून ख़तमु थींदो, पेंशन ॾियण जो ऐलान थींदो त पेंशन न ॾींदासीं, पोइ मुंहिंजे ख़्याल अधु दिलचस्पी त माण्हुनि जी सरकारी नौकरी में घटि थी वेंदी, लेकिन पोइ बि रहंदी त सही। त ही जेको फिक्स कॉस्ट आहे सूबा, ज़ाहिर तव्हां अगरि जॉब्स ॾियो था त इहो त हिकिड़ी फिक्स कॉस्ट आहे, लेकिन हाणे सुवालु इहो आहे त असां वटि वेकेंसीज़ केतिरी ख़ाली आहिनि, इहो मूंखे ख़बर न आहे। अच्छा, अगरि वेकेंसीज़ ख़ाली आहिनि त छा कार वहिंवार मुल्क जो न पियो हले छा, सूबे जो? इहे सभु मूंखे सुवाल, आऊं हुकूमत में कोन आहियां साईं, पर बहरहाल मुंहिंजी अखियूं थधियूं, अगरि माण्हुनि खे नौकरियूं मिलनि त सुठी ॻाल्हि आहे। एट द एंड ऑफ द डे सरकारी जॉब ते रिलाए थोरी कबो आहे, उहो त हूंदी घटि। सर त अच्छा, तव्हां इहे बि जेके ॻाल्हियूं कंदा आहियो, तव्हां जहिड़ा दोस्त सरकारी नौकरी पर छा कनि माण्हू? प्राइवेट सेक्टर आहे ई कोन, ऐं जेको आहे हू घटिजे पियो। कराची में कारखाननि अधो अधु कारखाना बंदि पिया थियनि, या अधो अधु माण्हू पिया कढनि, त छा त कनि? पूरे सिंध में हिकिड़े शहर में हिकिड़े माण्हू ॿुधायो त हीअ हिकिड़ो कंपनी आहे, उहो टॉफियूं ऐं हीअ स्लिप शइ ठाहींदी आहे, कन्फेक्शनरी वग़ैरह। हुन चयो आहे त हुन 20% हुनजी न 20% हुनजी प्रोडक्शन घटि पियो करे, यानी अगरि 100 टॉफियूं ठाहींदो त हाणे 80 ठाहे पियो, जेको बि। हाणे अगरि 80 टॉफियूं ठाहे पियो त माना खंडु घटि ख़रीद कंदो, ॿिया जेके हुनमें शयूं इसम पवनि था उहो घटि ख़रीद कंदो, ऐं अगरि हुनजी हाणे जो मुनाफ़ो 80 ते अची वियो आहे त ज़ाहिर माण्हू बि कढंदो। सो हीअ जेको कारोबार, जेकर माण्हुनि वटि अगरि क़ुवत ख़रीद न आहे, अच्छा छा थींदो आहे त जॾहिं कंहिंखे नौकिरी लॻी वेंदी आहे, मिसाल 1 खां 4 वारी अगरि मिसाल 5000 माण्हुनि खे 10000 माण्हुनि खे नौकिरी मिले थी त हिननि खे हिकिड़ी पघार मिलंदी 25-30 रुपया। 25-30 में ज़ाहिर उहो पैसा त कोन खाईंदो न, हुन पैसनि मां को टॉफी वठंदो, ॿार खे वठी ॾींदो, त हू पैसो रोटेट थींदो। त हीअ हिकिड़ी आहे सिचुएशन जंहिंमें माण्हुनि वटि क़ुवत ख़रीद हुजणु ज़रूरी आहे। तव्हांखे यादि हूंदो त जॾहिं हीअ अमेरिका में 9/11 थियो हो, त 5-6 ॾींहंनि खां पोइ बुश जॾहिं थोरो होश संभालियो हो, त पोइ पहिरियों हुन अपील अमेरिकन अवाम खे कई त महिरबानी कयो, क्रेडिट कार्ड वञी इस्तेमालु कयो, शॉपिंगूं कयो, घर न वेही रहो, इकॉनमी वेही रहंदी अमेरिका जी। कुझु पैसे खे रोल त करिणो आहे, तंहिं करे त बिस वग़ैरह इहे हलो फ़िलहाल पोइ बि लॻा पिया आहिनि, न त डायरेक्टली पिया पैसा ॾियणु माण्हुनि खे। त जीअं मोहम्मद मिठल चांडियो मोरो मां, जी चांडियो साहिबु छा चवणु चाहींदा? हा साईं, ख़ैरु आहे साईं। इहो साईं असां माना नहात करे छॾियो आहे व्याज जी साईं, असांखे कुझु अली साहिब खे चओ कुझु असांजी मदद करे साईं। व्याज जो हज़ार साईं 1000 करे छॾियो, कीअं बंदि साईं हिकिड़ो असांखे व्याज जो 1000 साईं चवनि था त कीअं बंदि थींदो, कीअं ख़तमु थींदो, माण्हू तंग था कनि व्याजी।
साईं व्याज जेको ॾिए पियो उनखे पहिरीं त पुलिस खे ॿधणु खपे, यस छाकाणि त इहो को Legal कानूनी त न आहे, कानूनी न आहे, पुलिस खे ॿधणु खपे ऐं तव्हांखे वञी पुलिस खे दान ॾियणु खपे अगरि तव्हां खां अवल त ख़ैर वठण बि मुनासिबु न हो पर हाणे बहरहाल माण्हुनि जी बि मजबूरियूं आहिनि। पर हिकु दफ़ो पाण पहिरीं बि डिस्कस कयो पिए यासि त माण्हुनि जी हिकिड़ियूं हुजनि मजबूरियूं, उहो त ठीकु आहे, पोइ असां वटि कोई इदारो ई कोन्हे जेको ही एतिरे माइक्रो लेवल ते को अहिड़ा इदारा ई न आहिनि जिन सां वञी माण्हू लोन वठी सघे। एकड़ ॿेकड़ आहिनि पर हुननि जा बि एतिरा लवाज़मात आहिनि जो आम माण्हू वटि किथां आया, डॉक्यूमेंटेड सोसाइटी आहे कोन। पर कुझु माण्हू मतिलबु हिकिड़ी ग़लति हुन में वठंदा आहिनि, शादी करणी आहे साईं, यस भाई शादी करणी आहे, जेतिरी माण्हू जी अलाह ॾिनो आहे उन हिसाब सां शादी न साईं, पोइ राज भाग छा चवंदा, दुनिया वारा छा चवंदा, त साईं असांखे बि घटि में घटि 50 देगूं लाहिणियूं आहिनि, पोइ असांखे पर 500-200 माण्हुनि जी दावत करणी, भई नथा अफोर्ड करे, पोइ छा वञी व्याज ते पैसा खणंदा, पोइ चवंदा असांजी फसल लहंदो, असीं व्याज कर्ज़ लाहे छॾींदासीं। ख़ुदा न ख़ास्ता अगरि फसल को हेठि मथे थी वियो, होॾे अगरि कुझु वियो वियो त ॻाल्हि आहे त हिकिड़ी शइ खे असांखे मतिलबु आउं नथो अला करे सभिनी खे इहे ख़ुशियूं मिलनि, मतिलबु ज़ाहिर आहे। ऐं हीअ जेको सोसाइटी जो ट्रेंड आहे, ॾिसो हाणे अंबानी जी जेका शादी थी, जेको पाण सॼी दुनिया ॾिठो ई लका, हाणे अंबानी त 100 अलाए को चए थो $117 बिलियन जो नेटवर्थ अथसि, को चए थो $134 बिलियन जी, बहरहाल 100 खां माना पाकिस्तान जो मथां जेतिरो कर्ज़ो आहे ओतिरो हुनखां मथे त हुनजी पंहिंजी मिल्कियत एसेट आहे। पर अगरि हू हुन में $1 बिलियन बि ख़र्च करे पियो, $6 मिलियन हिकिड़े ॻाइणी खे ॾेई छॾियो थो घुराइण लाइ, हू आउं नथो सम्झां त हू को ईअं ॾेखा पियो करे, हू पंहिंजी ब्रांड इमेजिनेशन वधाए पियो। अंबानी एज़ अ ग्रुप हुन सॼी दुनिया में हुनजी हिकिड़ी परसेप्शन क्रिएशन लाइ ई $1 बिलियन ख़र्च कयो आहे, ऐं पुट खे बि ख़ुशि करे छॾियईं, मतिलबु जेको बि थियो। लेकिन हिन जो हिकु जेके नकारी असर थियनि था त ॿियनि माण्हुनि ते हिकिड़ा कॉम्प्लेक्स क्रिएट थियनि था। ठीकु आहे, हाणे असां तव्हां अंबानी खे न पर चऊं था यार ठीकु आहे, हाणे यासिर ईअं कयो त आउं छो न कयां, फलाणे हीअं कयो त आउं यार पाड़े वारो वेठो आहे, हुन पंहिंजे पुटनि जा तोहर कराया त केॾो, मतिलबु छो आउं अफोर्ड नथो करे सघां, यासिर करे सघे थो, अलाह यासिर खे गंज ॾे त मूंखे न करणु खपे न। पर हाणे इहो असां वटि एतिरो जेको ई अच्छा ॿारनि में पीयर प्रेशर क्रिएट थिए थो, साईं स्कूल में ॿार हुन ॿार वटि फलाणी साइकिल आहे या मोटरसाइकिल आहे, हू रोज़ु नई कमीज़ थो पाए, इहो पीयर प्रेशर बि आहे, सौट मां सातनि जा प्रेशर अचनि था। उहो इहे ॻाल्हियूं वञी इवेंचुअली कॉलर असांखे मोहम्मद मीरानी पीरोला शहरी मां। जी मीरानी साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। साईं असांजो अली गाज़ी साहिब खां इहो सवाल आहे त कुझु ॾींहं पहिरीं जेके वार्ड नंबर 8 जा रहवासी आहिनि, मीर हसन ऐं संदो जेको भाइटियो आहे इरशाद बिरो, इहो वरताणे आवाज़ ते जेके अॻुवा थी हलिया आहिनि, उहो काफ़ी ॻोल्हा खां बाद उतां खां कॉल आई आहे त हाणे 50 लख रुपया ॾेई जेको हुननि खे आज़ादु करायो वञे। अगरि न ॾियण जी सूरत में ही जेके आहिनि उहो लाश जे सूरत में तव्हांखे मिलंदा। छा अली गाज़ी साहिब खां इहो सवाल कंदासीं छा ही राजसद खां जेको एतिरा ॾाढा आहिनि या ही सिस्टम केरु रोकराए नथो सघे? हाणे ही ग़रीब माण्हू जेके माना हिकु वेलो जेको घर में मानी खाइनि था, हिकु वेलो ईअं वेठा आहिनि, ही 50 लख किथां आणींदा? इहो जेको मुगवी आहिनि उन्हनि खे ॾेई ऐं जेको पंहिंजा वारस आहिनि जेके हिननि जा आहिनि उहे वापसि कराईंदा, कीअं थो लॻे अली गाज़ी साहिब? तव्हां हाणे इहो छा अगरि थींदो हिन ते केरु कंट्रोल कराईंदो? ॿियूं त ठीकु आहे साईं। ॿियो बि कॉलर इकराम कासकेली मातलीबा। जी कासकेली साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम यासिर साहब। वालेकुम सलाम। यासिर साहब, काज़ी साहब खां सवाल आहे त जीअं मरीम नवाज़ पंजाब में CM थी आहे त हुन तमामु मेजर प्रोजेक्ट जेके आहिनि उहे लॉन्च कया आहिनि ऐं उनजा मतिलबु उन ऐलान कया आहिनि, जंहिंमें मेट्रो बस सर्विसिस थी वई मुख़्तलिफ़ शहरनि मंझि, तव्हांजी IT सेंटर थी वियो, फ्री वाईफाई थी वियो, इंट्रस्ट फ्री लोन्स जेके आहिनि स्कॉलरशिप लाइ उहे ॾे पई, ऐं मतिलबु हिकिड़ी अणखुटंदड़ हिकिड़ी लिस्ट आहे जेका हू ऐलान करे पई, जॾहिं त सिंध हुकूमत इन जे मुक़ाबले में अञा ताईं को बि अहिड़ो तहरुक नज़र में कोन पियो अचे। अच्छा, ॿियो सवाल हिन सां गॾु रिलेटेड मुंहिंजो इहो आहे त जेका वफ़ाक़ी गवर्नमेंट आहे उहा बि पंजाब ते फुल ज़ोर लॻाए पई। हाणे सवाल इहो आहे त जेका पीपुल्स पार्टी हिन में न वेही करे वफ़ाक़ी हुकूमत में सियासी फ़ाइदो त खणी उहो हासिल करे पई, छा सिंध जो फ़ाइदो हासिल करे पई या न? इन ते रोशनी विझिजो, वॾी महिरबानी। ठीकु साईं। जी पहिरीं साईं मीरानी साहब पीरोला शहरी मां। साईं पीरोला शहरी मां लाशारी साहिबु जेको चयो साईं, ही अॻुवा हाणे लाड़ जो पटी आहे, हाणे ॻाल्हि उहा ई आहे त हिन
तव्हां चयो त हीअ रियासत ऐं सरकार का ॾाढा आहिनि धाड़ियल न आहिनि साईं, ॾोहारी ॾाढा न आहिनि, चाहे कराची जो ॾोहारी हुजे या कश्मीर या कदकोट जो हुजे, घोटकी जो हुजे, हैदराबाद जो हुजे, पर नथा कनि। इहो त मूं वटि बि हिकिड़ो सुवालु आहे जेको आउं महीननि खां ई उथारियां थो त आख़िर छो नथा कयो। हाणे भुंग माण्हू जीअं तव्हां ॿुधायो 1 वेले 2 वेलनि जी मानी में फाथल माण्हू आहिनि, उहे वीचारा किथां भुंग 50 लख या 5 लख बि किथां करे ॾींदा। त पोइ या अगरि सरकार हिननि धाड़ियलनि या हिन ॾोहारियुनि जे अॻियां एतिरी बेवस आहे त पोइ हिकिड़ो भुंग फंड खोले छॾे, जिथे एतिरा फंड खोलियल अथसि त हिकिड़ो भुंग फंड खोले छॾे ऐं जेको धाड़ियल खणी वञे उनखां वञी नेगोशिएट करे SSP लोकल पंहिंजो बि हुनमें हिसो पती रखे ऐं बाक़ी हुनखे ॾेई छॾे, या ट्रांसपेरेंट करे धाड़ियलनि जे अकाउंट में जमा कराए छॾे, त मूंखे कीअं थींदो, लेकिन को हिनजो मैकेनिज़म ठाहे वठे। अच्छा, अगरि सरकार चए थी असां वटि पैसा न आहिनि त पोइ सिंध जे माण्हुनि खे अपील करे त मुग़ैर हज़रात रोज़ पंहिंजे हिकिड़े फंड में जेको आहे 50-50 रुपया करे जमा कराईंदा वञनि, मथां कंहिंजो पाण सभिनी जे कमु ईंदो। जी हा, जी हा। हाणे ॻाल्हि इहा आहे त हीअ आउं तंज़ बि कयां पियो ऐं आउं तक़रीबन सोचियां पियो त ॿियो हल छा आहे भला। एग्ज़ैक्टली। छाकाणि त हीअ जेको पीरुल अशारी मां गुम थियल आहिनि, महीनो थी वियो, जेके कंदकोट मां थियल आहिनि, जेके प्रिया कुमारी गुम थियल आहे, जेके हीअ सभु थियल आहिनि, हिननि एॾो ईज़ा ऐं तकलीफ़ में हिकिड़ो ॾींहुं छॾियो, हिकिड़ो कलाकु हुननि लाइ गुज़ारणु ॾुखियो थींदो हूंदो, त हुननि जा प्यारा अलाए किथे धाड़ियलनि वटि कहिड़ी हालत पिया आहिनि। ऐं उहे रहज़न क़िस्म जा धाड़ियल, कंहिं ज़माने में धाड़ियल मग़वियुनि खे चवंदा बाबा तव्हां सां असांजो कोई जहिड़ो ई कोन्हे, हाणे के मुचड़ा हणनि था, गोलियूं टंगनि में हणनि था, हंटर हणनि था, उघाड़ो करे ऊंधो टंगींदा, सभु हुननि खे छो पिया तकलीफ़ ॾियो, जॾहिं आख़िर में नेगोशिएट ई पैसनि ते छॾाइणा ई पैसनि ते आहिनि, त पोइ हीउ टाइम न विञायो, भुंग फंड खोले छॾियो, या पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप करे वठो, कुझु सरकार विझे हुन मां, कुझु त कयो न। आख़िर को त हिन जो माना हिन ते को रिस्पॉन्ड त करे न सरकार, उहो बदकिस्मती आहे न पियो थिए। सही, पंजाब ख़ासि करे साहब, पंजाब जेको आहे, तव्हां कॉलर आहे? हाँ कॉलर। अच्छा, ॿुधी वठो। निमरा बलोच, खैरपुर मीरस मां जी। दी क्या कहना चाहेंगी? अस्सलाम वालेकुम सर, मैं निमरा बलोच बात कर रही हूँ खैरपुर मीरस से। मेरा क्वेश्चन सर अली काजी से है, अंकल अली काजी से। मेरा क्वेश्चन ये है कि अभी जो 2023 में MD का टेस्ट हुआ था, मेडिकल और डेंटल कॉलेज का टेस्ट, वो 2 दफा लीक हो गया। एक दफा तो CM साहब ने उसका नोटिस लिया और वो पेपर की रिकंडक्शन की बात हुई। लीक ऐसे हुआ कि की भी लीक हो गई, पेपर सेल भी हो गया, जो पैसे वाले लोग थे उन्होंने खरीदा भी, उनका बड़ा खसारा हुआ जब लीक दोबारा रिकंडक्शन का ऑर्डर आया था। तो मेरा क्वेश्चन ये है कि लीकेजेस ये ज्यादा सिंध में क्यों होती हैं, और जब दोबारा पेपर कंडक्ट किया गया तो फिर से उसकी की को लीक किया गया और फिर से वो पेपर सेल हुआ, तो क्यों ऐसे ऑफिसर्स को बार बार जो है वो रखा जाता है कि वो दोबारा पेपर लीक कर देते हैं? ऐसा क्यों होता है, क्यों उनको चेंज नहीं किया जाता? और हमारे फ्यूचर का क्या, जो हम जैसे मेहनती स्टूडेंट्स हैं जिनका सिर्फ वाहिद सहारा जो है वो मेहनत होती है, और वो अब घर पे बैठे हुए हैं, और जो पैसे वाले लोग हैं वो पढ़ रहे हैं, तो यहाँ तो फिर हम अपने पेरेंट्स को ये बोलें कि आप जो है वो खर्च कर पैसे जो है वो जमा करना शुरू करें, ताकि भाई हम भी आगे MBBS की सीट के कोई ख्वाब देखें। तो जज साहब से जब बात की गई हाई कोर्ट में, जब ये केस चला, रिकंडक्शन दोबारा लीक हुई, दोबारा कोर्ट में चला ये केस, तो जज साहब ने कहा कि लीक हुआ है, उन्होंने माना, कोर्ट में माना कि लीक, लेकिन सिर्फ 100 स्टूडेंट्स तक पहुंचा होगा। लेकिन जज साहब को शायद मैं क्या कह सकती हूँ, लेकिन सीट होती 10 है ना, 100 होती हैं जो कि मेरिट पे होती हैं, तो वो तो फिर बिक गई दोबारा, और रिकंडक्शन दोबारा नहीं हुई जो कि होनी चाहिए थी, क्योंकि पेपर लीक कंफर्म उन्होंने खुद ही कहा कि पेपर लीक हो गया है। तो फिर ठीक है जी, बेबी कॉलन सोहेल सुमरो नवाब जमा जी। सुमरो साहब छा चवणु चाहींदा? अली काजी साहब के पहिरीं तो सलाम ऐं अव्हां खे सलाम। अली काजी साहब खां हिकिड़ो सिंपल सुवाल आहे सर, त निगरान हुकूमत में हिकिड़ो ऑर्डिनेंस गवर्नर साहब पास कयो हो, कंहिं सही निगरान हुकूमत में गवर्नर साहब हिकिड़ो ऑर्डिनेंस पास कयो हो, जंहिंमें इहो चयो वियो त सभु कमकारियूं रेवेन्यू जा हाणे इंटरनेट जे ज़रिए तव्हांखे घर वेठे थी हल थी मिलंदा। फोटी खातो, आरसी सर्टिफिकेट या जॻह जा कागज़ात बसि बटण में हथ विझंदो त तव्हांखे मिली वेंदा। पर ॻाल्हि आहे अञा ताईं त अहिड़ी ॻाल्हि कान्हे। हाणे मुंहिंजो हिकिड़ो फोटी खातो आहे, मां त हली थकी पियो आहियां, को केॾी महिल को कीअं थो चवे, को कीअं थो चए।
ठीकु आहे साईं। अच्छा, ख़ासि करे साहब तव्हां चयो त पंजाब में हुन मुख़्तलिफ़ अनाउंसमेंट्स कनि पियूं जेका चीफ मिनिस्टर आहिनि मरियम नवाज़। सिंध में बि सही ॿ टे बसूं वसूं हलाइण जो ऐलान थिया आहिनि, ॿिया बि ऐलान थियनि पिया। जर जो पाणी मिठो करण जी ॻाल्हि थिए पई। हू जेका कॉर्पोरेट फार्मिंग लाइ जेका ज़मीन हुई जेका निगरान ॾेई विया ऐं सिंध में वॾो उन ते तनक़ीद थी, उनखे कल ख़ैर सां चऊं त भई उनजो प्रपोज़ल ॾियो। त माना सिंध सरकार, हाणोकी सिंध सरकार बि इतफ़ाक़ करे वरितो आहे त उहो थियणु खपे कॉर्पोरेट फार्मिंग। चवनि था ठठे में वरी ॿी ज़मीन वरी थियनि। हा, सो कमु त हिते बि थिए पियो। हाणे तव्हांखे अलाए छो पंजाब नज़र अचे थो, हीउ नज़र नथो अचे। लेकिन बहरहाल पंजाब जो उहो ई जेका मॉडल आहे गवर्नेंस जो, उहो अॼु खां न, उहो ॾहाकनि खां हुते जो मॉडल बिल्कुलु डिफरेंट आहे। सेंट्रिक आहे ऐं बहरहाल हुनमें त हिकिड़ी अलॻि सिचुएशन आहे। पोइ छा चयो ख़ासि करे चवंदे रिलेटेड सां, हा फेडरल में इकराम साहब, फेडरल मां जेको बि हींअर फेडरल हिन पोज़ीशन में ई न आहे त हू सूबनि में तरक़ियाती कमु कराए सघे। हू त चवनि पिया त जेको अॻूणा प्रोजेक्ट हलनि पिया उन जा पैसा ॾींदासीं, नओं कमु वफ़ाक़ कोई न कराईंदी कंहिं बि सूबे में। ॾिसूं पंजाब में कराए थी, उहा ॻाल्हि खुली पवंदी। ऐं अगरि निकिरंदो शेयर ईंदो, अगरि वफ़ाक़ कमु कराईंदी त ज़ाहिर आहे पीपल्स पार्टी खे शेयर ॾियण खां सवाइ शहबाज शरीफ़ जी सरकार नथी हली सघे। त उहो को ग़लती न आहे। ऐं सम्झां थो त उहो त अगरि हिसो पती ईंदो त उहो सिंध जो पीपल्स पार्टी वठी वठंदी उन्हनि खां। पोइ निमरा बेटा, बात यह है कि मैं आपको फिर भी यही कहूँ, सारी बात जो आपने बताई मुझे, ये काफ़ी वाकई में मुतनाज़ा मामला रहा है। और क्यों ऐसा होता है, आपने कहा कि जब एक दफ़ा लीक हो गया पेपर तो फिर दूसरी दफ़ा क्यों नहीं उसको यकीनी बनाया गया, ये सिंध में ही क्यों। देखिए बेटा, आप पता नहीं आपकी उम्र बेटा क्या है, लेकिन बहरहाल एक चीज़ होती है, उसको करप्शन कहते हैं। तो ये ज़ाहिर है जो लीक कर रहा है वो मुफ्त में तो नहीं कर रहा है, तो वो वहाँ उस कुर्सी पे बैठे होंगे तो वो भी मुफ्त में नहीं बैठे हुए होंगे। तो ये सब आप थोड़ा और बड़े होंगे तो आपको समझ में आएगा कि ये पैसे का खेल है और पैसे से ही ये सारी दुनिया चलती है बदकिस्मती से हमारे यहाँ। लेकिन होना नहीं चाहिए, मैं आपसे इत्तेफाक करता हूँ। और आप बिल्कुल दिल ना हारें, अगर आप मेहनत करती हैं तो आप मेहनत ही कीजिए। ज़रूरी नहीं है कि अगर एक शोबे में कहीं रुकावट किसी करप्शन ने कर दी, किसी चीज़ ने कर दी, तो आप उससे मायूस होकर कहें कि आप भी करप्शन का सहारा लेंगी, तो बेटा फिर आप में और किसी और उसमें फिर जो मेरिट पे नहीं है उसमें क्या फ़र्क रह जाएगा। सो आप अपनी उस पर कायम रहें और इंशाल्लाह अल्लाह रास्ता निकालता है। आप एक नेक नियती से मेहनत से काम करें, यहाँ नहीं कहीं और हो जाएगी एडमिशन। सुमरो साहब जनता ऑर्डिनेंस आंदो। हाँ, ही जेको रेवेन्यू में ढागा साहब हुआ तो उन्होंने चयो त हाणे जेको आहे सभु कुझु ई थी वेंदो, ई रेवेन्यू थी वियो, ई डिपार्टमेंट इलेक्ट्रॉनिक सभु ऑनलाइन थींदो, फलाण थींदो। मूं उन महिल ऐं साईं चवंदा त मां कोशिशि कयां पियो, मूंखे सम्झ न पई अचे त कीअं थींदो। मूं उन महिल बि हिननि पोइ छा कयो, उहो सॼो हिकिड़ो जेको बि सॉफ्टवेयर ठहियो हूंदो उहो हुनजी हिकिड़ी प्रेज़ेंटेशन कयूं 5 स्टार होटल में निगरान हुकूमत। ज़ाहिर हुनजो 15-20 लख रुपए बिल ठहियो हूंदो जेको ठहियो हूंदो। त मां उन महिल खिलियसि पिए त हीउ जेको असांजो माण्हू वीचारो, चाहे चलो इंटीरियर में कोरंगी में रहंदड़ माण्हू आहे, लालू खेत में रहंदड़ माण्हू आहे, या असांजे इंटीरियर में जंहिंजो खातो आहे, हू इन 5 स्टार होटल में अची कीअं ॿुधी वञे त हीउ थींदो कीअं, तव्हां हुन पब्लिक अवेयरनेस छा आंदी ऐं हू केतिरो इफेक्टिव आहे। बसि चऊं त बसि हिकिड़ो इश्तिहार ॾेई छॾियूं त बसि हीउ थी वेंदो, बसि वाह वाह थी वेंदी, ढागा साहब बि ख़ुशि, सभु ख़ुशि। किसो उअं ई हलंदो हूंदो अॼु बि मूंखे ख़्यालु आहे। हुनखे जेसि ताईं ॾिसो हिकिड़ी शइ तव्हां मॉडर्नाइज़ कयो था त तव्हां माण्हुनि खे हुनजी जागृता त ॾियो न, त हुनखे यूज़ कीअं कबो। असां वटि इहे शयूं थी वञनि त अगरि रेवेन्यू खातो अगरि इन तरफ़ हलियो वञे, डिजिटलाइज़ेशन थी थिए त अध खां वधीक रेवेन्यूज़ बंदि थी वञनि। न हीअ काफ़ी त ॾिसो न, हीअ जेको डॉक्यूमेंट्स माइक्रो कराईंदा आहिनि, माइक्रो मशीन सां माइक्रो करे ऐं उनखे प्रिज़र्व कनि था, मूंखे ख़बर न आहे त उन में बि गड़बड़ थींदी आहे। ॾिसो हीअ जेकी ॻाल्हि थी आहे कंप्यूटराइज़ थी वियो आहे, त भई कंप्यूटर इनपुट कंदो। मूंखे त शक आहे त हीअ जेको ईवीएम असीं सिर्फ़ु ॻाल्हि कंदा आहियूं इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन, हीअ पाड़े वारो मोदी साहब जेको आहे भाई, तो हुन इंडिया में बि हिकु जुगाड़ ॻोल्हे वरितो आहे। जीअं हू हर इलेक्शन खटे थो, हिन दफ़े बि खटे वेंदो लॻे थो। त मां हीअ ॻाल्हि निकिरी आई त मूं सोचियो पिए त हीअ मोदी जेको आहे हुन में को जुगाड़ ॻोल्हे वरितो आहे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन में बि।
तंहिंजे करे जेको वणे करे थो अरविंद केजरीवाल खे झले वरितईं हीअ पाकिस्तान करे छॾियो अथई न न, हू बि असांजा ई आहिनि, उहो कहिड़ो जॻह आहिनि। मोदी त इंडिया खे ओढ़ो ई करे छॾियो, ओढ़ो ई आहे। बांग्लादेश, पाकिस्तान, इंडिया सभु हिकु जहिड़ा आहियूं, हिकु जहिड़ा थी विया आहिनि हाणे इन ई खते में हिकु जहिड़ा ई आहियूं न, ओरिजिन त किथां हिकिड़ो ई आहे न। ज़ाहिर आहे, ज़ाहिर आहे। सो मोदी, सो ॻाल्हि इहा आहे त हीअ जेको कंप्यूटराइज़ जी ॻाल्हि थींदी आहे त माण्हू चए ओहो हीअ त कंप्यूटर, बाबा कंप्यूटर में फीड केरु पियो करे? इंसान पियो करे न। ज़ाहिर आहे, at the end of the day करे त इंसान ई थो। अच्छा, पंहिंजी ॻाल्हि ते ॻाल्हि की पूरी निकिती 52,000 एकड़ ज़मीन आहे, माना पोइ सिंध गवर्नमेंट हल्के सुरनि में एक्सेप्ट करे छॾियो त 52,000 एकड़ ज़मीन जेका आहे उहा ग्रीन कॉर्पोरेट इनिशिएटिव का कंपनी आहे, उन्हनि खे हली वञे सिंध जी हल्के सुरनि में छो? कंप्लीटली, माना खुले हल्को हल्को न आहे, ज़ाहिर ज़मीन तव्हां ॾियो पिया 52,000। ऐं तव्हांखे यादि आहे निगरान दौर में काफ़ी इन सिंध जे माण्हुनि खे एतिराज़ हुआ त के फ़ोन ॿ टे पाण खे कॉलर्स दोस्तनि जा त पोइ हीअ हुकूमत ख़तमु करे छॾींदी। मूं चयो सवाल ई नथो पैदा थिए, तव्हां रिकॉर्ड ते आया आहियो त किथे करे नथा सघनि, बि ॾींदा, अञा वधीक घुरबी त उहो बि ॾिबी, पर हुन मां थींदो छा? ही 52,000 एकड़ ज़मीन तव्हां पाणी किथां आणींदो? जी हा, नई ज़मीन आउं वरी उहो ई सवाल कयां थो, आउं न आहे त बंजर ज़मीन आहे, भले आबाद थिए, बिस्मिल्लाह थिए, पर आबाद ज़मीन बंजर करे, बंजर ज़मीन आबाद कबी छा? जी हा, त पाणी किथां आणींदव? पोइ ॿी ॻाल्हि इहा त ही कतरी शहज़ादा ईंदा, दुबई जा शहज़ादा, जिथां जा बि अचनि, बिस्मिल्लाह, लेकिन उहो हिते जेको सरमाएकारी कंदा उहो छा कंदा, कहिड़े फॉर्म में कंदा? हू जेके 2-3 मिलियन $5 मिलियन ॾींदा, उहो पोइ हुन सां पाकिस्तान खे फ़ाइदो छा पियो थिए? एग्ज़ैक्टली, छाकाणि त हू त या हू जेको हुते उपत कंदा या उहो खणी वेंदा, या उहो खणी वेंदा पाण सां गॾु, या हिते ई मार्केट में विकिणो कंदा, त रुपयनि में हिते ॾेती लेती थींदी, मुनाफ़ो डॉलर में खणी वेंदा, त छा लॉजिक छा आहे? असीं ख़ुशि थींदासीं जेको $10 मिलियन $20 मिलियन त एतिरा पैसा कोन ईंदा, टाइम जेके इनिशियली वन टाइम पैसा ईंदा, बसि उहो ईंदा न, ॿियो छा थींदो हिन सां? जी हा, जी हा। अच्छा, केपी में बि ॾाढो माना हिकिड़ो मुश्किल लॻी पई आहे, गवर्नर साहब 2 ॾींहंनि खां कॉल कनि था पिया, असेंबली नथी कॉल थिए, केपी जो स्पीकर चए थो न घुराईंदा असेंबली, छो जो गवर्नर साहब चवनि था त जेके रिज़र्व सीटूं आहिनि, जेके रिज़र्व सीटनि ते भला सुप्रीम कोर्ट में वई आहे पीटीआई? न, अञा न, बोला वञी करे हिकिड़े पासे कराए वठो न सुप्रीम कोर्ट मां। पेशावर हाई कोर्ट त विया न, त उतां त न मिलियनि न पेशावर, उतां न रिलीफ हा, मिलियो, पर उनखे चैलेंज कयो अथऊं सुप्रीम कोर्ट में, हाणे माना उनखे अगरि उहो फ़ैसिलो तकिड़ो, अगरि उहो त ख़ैर एपेक्स कोर्ट आहे, अदालत उज़्मा आहे, जीअं वणे फ़ैसिलो करे, जॾहिं वणे फ़ैसिलो करे, पर अगरि हू तकिड़ो थी वञे त हीअ सॼी कंफ्यूजन ई दूर थी वञे न। हींअर शायदि पीटीआई चाहींदी हूंदी त ही अगरि हीअ जेको हुते जा रिज़र्व सीटनि वारा MP आहिनि, उहे अगरि हल्फ़ खणी वठंदा त सेनेट जी इलेक्शन जेका ॼाण थिए थी उन में हुननि जो वोट कास्ट थी वेंदो, पर हू बि रोके त नथा सघनि, केतिरो अर्सो रोके वठंदा। पर अगरि सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो अची वेंदो हिकिड़ो दफ़ो त बाबा न ही ठीकु आहिनि, पीटीआई खे न मिलणु खपनि सीटूं, पोइ ॻाल्हि ख़तमु थींदी, ॻाल्हि ख़तमु थी। पर जे न उहे चवनि था न ही हाईकोर्ट जो फ़ैसिलो सही न आहे, ही सुन्नी इतिहाद खे, काउंसिल खे ई मिलणु खपनि पीटीआई खे, त बि ॻाल्हि ख़तमु थी वेंदी। असां वटि हीअ शयूं इंगजी वञनि थियूं, इन जे करे बि ही थोरो क्राइसिस क्रिएट थिए थो। ठीकु आहे साहब, वॾी महिरबानी साहब। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम जो पूरो थियो, वरी मिलंदा ईंदड़ प्रोग्राम में, दुआ में यादि।